नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई कोरोना टास्क फोर्स जे इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। इंडोर डाइनिंग सुभाणे राति खां ऐं 1 खां 8 दर्जे ताईं क्लासिस जुमे जे ॾींहं खां बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मैट्रिक या उन खां मथे तइलीमी इदारा इम्तिहाननि खां सवाइ बंदि थी वेंदा। तफ़री पार्क्स, वाटर पार्क्स, सीवियूं कींजर जुमे जे ॾींहं खां बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई कोरोना टास्क फोर्स जे इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। इंडोर डाइनिंग सुभाणे राति खां ऐं 1 खां 8 दर्जे ताईं क्लासिस जुमे जे ॾींहं खां बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मैट्रिक या उन खां मथे तइलीमी इदारा इम्तिहाननि खां सवाइ बंदि थी वेंदा। तफ़री पार्क्स, वाटर पार्क्स, सीवियूं कींजर जुमे जे ॾींहं खां बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।